सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। वो शहंशाह सदगुरु सही सतरामदास साहब के वडे परिवार आहे। जैसे असांजे घर में तनाव, कॾहिं टेंशन, क्रोध, परेशानी रहंदी। असांजे घर में सुकून कोई बि कोन्हे। जॾहिं कंहिंखे तनाव आहे, कंहिंखे क्रोध आहे, कंहिंखे कावड़ आहे, कंहिंखे गुस्सो आहे, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते असां में उछाल पैदा थी वेंदो आहे। तंहिंजे करे आसीस कहिड़ो असांजो घर जे पासे थियो आहे। तॾहिं साईं जन खे चयो कि छा थो थिए, मर्दनि खे थोड़ी ॻाल्हि ते क्रोध अचे, लेडीज़ में ज़िद हुजे, तकलीफ़ हुजे, तॾहिं साईं जन उनखे चयो ॾाढो कुझु बि न कयो। जेके मर्द हुआ उनखे चयो त घर वारा सभु मिली करे सिर्फ़ु सुबुह शाम थोड़ो मालिक जो नेम कयो, ध्यानु कयो, सिमरन कयो। ऐं जेके लेडीज़ हुयो चयो ॿियो तव्हां कुझु बि न कयो, तव्हां सिर्फ़ु जंहिं महिल रोटी पचायो ओड़ी महिल मालिक जो नाम सिमरन कयो। कोई बेहतर मालिक जो गीत गुनगुनाए, मालिक जी धुन चओ, कोई मालिक जो सिमरन कयो, सिर्फ रोटी पचाइण महिल, बाक़ी तव्हांखे जेको वणे कयो। ऐं न जीअं शुरू कयो त सुबुह शाम वेही करे घड़ी घड़ी मालिक जो नेम ध्यानु सिमरन करे, ऐं रोटी जी महिल मालिक जो नालो सिमरन, कोई गीत, कोई कुझु ॻाए, शब्द ॻाए। थोड़ा ॾींहंनि में उनजो सॼो घर शादी जो कहवान थियो। सभु प्यार ऐं मोहबत सां भरिजी विया। ऐं जॾहिं साईं जन वरी आया चयो साईं असां सभु ॾाढा ख़ुशि हुआ। असांजे घर में मालिक जी रहमत एतिरी भरिजी वई आहे जो असां सुकून में हूं, शांति में हूं। असांजे घर में तरक़ी, ख़ुशहाली, वाधारो अची विया। तॾहिं साईं जन खे चयो हक़ीक़त मालिक असां सभिनी खे रहमत सां भरे, असां सभिनी खे मालिक इहा ॾिनी आहे त असां कंहिंखे बि पाण जहिड़ो करे छॾियो। जॾहिं असां घर में रोटी तयारु कयूं, हक़ीक़त में ॾिसण में रोटी ईंदी असां तयारु कयूं, पर हक़ीक़त में असां पंहिंजूं भावनाऊं भरींदा। असांजो हुनमें प्यार ऐं मोहबत ऐं भावना भरियल हूंदी आहे। जॾहिं असां रोटी तयारु करे कंहिंखे खाराईंदासीं त जहिड़ी असांजी भावना हूंदी उहा उन में दाख़िल थींदी। जेकॾहिं असांखे तनाव हूंदो, टेंशन हूंदो, परेशानी हूंदी, तो तनाव ऐं टेंशन असां जंहिं रोटी तयारु कंदासीं उनमें पवंदो। जेकॾहिं असां क्रोध में हूंदासीं त क्रोध में पवंदो। जेकॾहिं प्यार ऐं मोहबत में हूंदासीं त उहो प्यार ऐं मोहबत उनमें पवंदो। ऐं जेकॾहिं मालिक जो सिमरन जाप हूंदो त उहा शुद्धि ऐं पवित्रता ई उनमें पवंदी। पोइ जॾहिं असां उहो कंहिंखे बि प्यार सां खाराईंदासीं, पोइ पति हुजे, पिता हुजे, पुत्र हुजे, न्याणी हुजे, को रिश्तेदार हुजे, कोई माइट हुजे, जॾहिं बि उहो खाईंदो त पोइ उहो जेको असां उनखे पंहिंजी भावना खाराईंदासीं उहो खाईंदो। जेकॾहिं असांजे में प्यार पियल हूंदो उहो मोहबत में भरिजी वेंदो, खाईंदो। जेकॾहिं असांजो सिमरन भरियल हूंदो उनमें पवित्रता ऐं शुद्धि, चङाई सभु कुझु अची वेंदी। ऐं जेकॾहिं असां तनाव, क्रोध, कावड़ में हूंदासीं, जॾहिं उहो खाईंदो त उनजे दिमाग़ में तनाव ऐं क्रोध जाॻंदो। पोइ जेकॾहिं असां उन्हनि खे खाराईंदासीं तनाव ऐं क्रोध तो क्रोध में भरबा। जेकॾहिं प्यार खाराईंदासीं त प्यार में भरबा। ऐं जेकॾहिं मालिक जी रहमत खाराईंदासीं घर सॼो रहमत सां भरिजी वेंदो आहे। जेके घर वारा आहिनि सुबुह शाम वेही करे जेकॾहिं मालिक जो नेम कंदा त जॾहिं उहो मालिक जो ध्यानु धरे पंहिंजो सिर्फ़ु श्वास ई खणंदा त जेको श्वास अंदरि खणंदा मालिक जी रहमत सां, उन हिकु हिकु श्वास में मालिक जी रहमत, आसीस, कृपा, करुणा सॼी अंदरि में ईंदी ऑक्सीजन वांगुरु। ऐं जॾहिं उहो साह ॿाहिरि कढंदा तो कार्बन डाइऑक्साइड अंदरि जी नेगेटिविटी, ग़लति ख़्याल, ग़लति वीचार सभु ॿाहिरि निकिरी वेंदा। ऐं एतिरा त शुद्ध, बहितर, प्यार सां भरिजी वेंदा मालिक जी रहमत सां जो असांजो घर में अॻिते सुर्ग हुजे न हुजे, धरती ते सुर्ग बणिजी वेंदो। तंहिंजे करे असां जॾहिं पंहिंजे घर खे बहितर ॾिसणु चाहियूं
ये ॿ चीज़ूं असां लाज़मी पंहिंजे जीवन में अपनायूं। जॾहिं बि असां रोटी तयारु करूं, असांखे ख़्यालु हुजे असां पंहिंजे मर्दनि खे, औलाद खे, वॾनि खे छा खारायूं था। जेकॾहिं असां तनाव ऐं क्रोध में हूंदासीं त पोइ असां सम्झी वञूं त असां क्रोध खारायूं था त मोटी करे मिलंदा। पर जेकॾहिं हुनखे मालिक जी रहमत खाराईंदासीं, तूं रहमत सां एतिरो भरबा जो जिते वेंदा उहे भाग हूंदियूं, क़िस्मत हूंदियूं, जिते वेंदा सभु कमु पंहिंजो पाण सां, सभु कुझु बहितर थींदो।